करीमन जो तव्हां असांखे मिसाल कम आहे। पाण करीम अलैहिस्सलाम तवज्जो सां ॿुधजो। महफ़िल में जॾहिं बि माण्हू वञे न बा अदब बा तवज्जो सां मुक़रर खे ॿुधंदो न त हिकिड़ी बि दीन जी तव्हां ॻाल्हि सिखी आहे न तव्हांजे लाइ कामयाबी आहे। पाण करीमन जो मिसाल तव्हां ॿुधो आहे त पाण हिकु ॾींहुं जॾहिं ज़ाहिरी बुरको मटाइनि पिया त उन खां चंद ॾींहं चंदमा मस्जिद नबवी शरीफ़ में इहो ऐलान फरमायो त असांजो कंहिंजो हक़ हुजे त असां खां वठी सघे थो। सिंधी कुतबे में तव्हां ॿुधो आहे त हिकिड़ो शख़्स चवंदो आहे यार रसूल फलाणी जंग में मूंखे पुठी गठ लॻी मां पंहिंजो हिसाब वठंदासीं। साहबा किराम त ग़मगीनी हालत में थी विया, मुख़्तसिर करे ॾिना त पाण पहिरियों ठीकु आहे असां तव्हां वठो तव्हांखे लॻी आहे। पोइ अहिड़ा बि चए साईं मूंखे पुठी उघाड़े लॻी डठ मां पुठी उघाड़ी कई। पाण करीमन पहिरां मुबारक लाहिण फरमाइनि था पुठीअ ते उहो भॼी भॼी अची मोहरे नबूअत ते चुमींदी मूंखे यार रसूल कहिड़ी मजाल आहे जुमाए। अलगरज़ इहो तालीम ई उम्मत जे वास्ते इन में को बि बेअदबी जो पहलू न आहे। अलगरज़ पाण तालीम नबी जो जेको अमल हूंदो आहे न उहो उम्मत जी तालीम जे वास्ते हूंदो आहे त अहिड़ा आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि जा मुख़्तार मालिक कुल हुजनि ऐं अॼोको को इंसान चवे त मूंखे इस्तिस्ना ॾिनी वञे त इहो अमीर उमर जो कानून बि तव्हांखे मालूम आहे त मस्जिद नबी शरीफ़ में काफ़ी सारो माले गनीमत आयो जंहिंमां साईं जन खे हिकिड़े हिसे में चादर मुबारक आई। सहाबी सॻोरो हिकिड़ो आहे मस्जिद नबी शरीफ़ में जुमे जो ॾींहुं आहे चए थो ए अमीर उमर पहिरीं असांखे इहो ॿुधाए त हिकिड़े कुर्ते मां हिकिड़े चादर मां तुंहिंजो वॻो कीअं थो थी सघे। पहिरीं असांजे सवाल जो जवाबु ॾे पोइ मिंबर ते ख़ुतबो ऐं निमाज़ पढ़ा पहिरीं जवाबु ॾे। पाण मुर्कनि था नाराज़गी जो इज़हार नथा कनि। चवंदा ठीकु आहे मुंहिंजो पुटु आहे अब्दुल्ला बिन उमर उहो तव्हांखे जवाबु ॾिए थो। उहो उथी बीह रहे चई मुंहिंजे हिसे में जेको हिकिड़ी चादर आहे उन हिकिड़े मां वॻो मुकमिल कंप्लीट न पियो थिए। मां पंहिंजी बाबा साईं खे चादर ॾिनी पोइ इहो वॻो ठहियो आहे। पोइ यकदमि इहो साहब सॻो वेही थो रहे पाण मिंबर रसूल ते वेही ख़ुतबो ऐं निमाज़ पढ़ण ऐं सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु साईं जन जो ही महीनो आहे। पाण जॾहिं खिलाफ़त मसनद ते कायम थिया त पाण पहिरीं ख़ुतबो इहो इरशाद फरमाए जेकॾहिं मां सिधो रस्ते ते हलां त मुंहिंजो साथ ॾिजो, जेकॾहिं मां टिड़ी वञा ग़लति राह ते वञा त मूंखे संभालजो। ॾिसो न ख़लीफ़तुल मुस्लिमीन उन्हनि जे लाइ बि इहा इस्तिस्ना हासिल न आहे त आलिम पुरज़ोर अपील करे रहिया आहिनि हिन वक़्त ताईं त इहा तव्हां न वठो, गैर आइनी गैर शरई गैर कानूनी आहे तव्हां न वठो। थी सघे थो त संजीदगी इख्तियार करे असांजो आर्मी चीफ ऑफ स्टाफ बाक़ी मुल्क जो ख़ैर अलाए किथे वञी पहुचंदो अल्लाह माफ़ करे। असां त हर वक़्तु पंहिंजे मुल्क ऐं क़ौम ऐं सालमियत लाइ दुआ घुरंदा आहियूं। अलगरज़ चवण जो मक़सदु इहो आहे त दुनिया मोमिन जे लाइ छा आहे क़ैद खानो। असां मुर्शिदनि करीमन जे दस्त बैत मुरीद आहियूं त साईं दिल सां छा वठंदा आहिनि वचन आहे वाइदो आहे इन खे हर हालत में पालणो आहे जेको मुरीद थिए। साईं जिन बैत करे चवंदा आहिनि 5 वक़्त निमाज़ पढ़ण पवंदई पराए हक़ खां। इहो ॾिसो न हिन हर शइ अची थी वञे। जेकॾहिं का औरत आहे गली सां वञे थी त उनखे बि तकिड़ो न आहे कंध हेठि रखणो आहे। जेकॾहिं का शइ कंहिंजी पई आहे उहा बि नाहे रखणी पराए हक़ खां, यानी जेको पंहिंजो हक़ थिए पराए हक़ खां परे रहणो आहे। सलात शरीफ़ पढ़णी अथई
ऐं निमाज़ खां बाद में 4 तस्बीहूं कादरी सिलसिले जो ज़िक्र करणो अथई। ईअं न साईं, ॿी शर्त न साईं। ऐं बाशरा दाढ़ी पटको सुन्नत नबवी चेहरे ते सजाइण, इहे शराइत आहे। हाणे इहो छा आहे, पाबंद कयो अहिड़े नमूने सां हदीस पाक में छा आयो त क़ैद खानो आहे मोमिन लाइ। क़ैद खानो मिसाल ॾियां, गोल दाइरो हिकिड़ो कयो, उन में तव्हां बीहो ऐं 5 रुकन इस्लाम जा जेके आहिनि, बुनियल इस्लाम अला खम्स अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व इकामुस सलाह व इताअ ज़कात व सौम रमज़ान व हिज्जुल बैत। ये 5 बुनियादी इस्लाम जा रुकन आहिनि। इन्हनि में तव्हां पूरो लहंदव त तव्हांजी दुनिया बि समाजी वेंदी, आख़िरत बि समाजी वेंदी। तव्हां गुज़ारिश कंदुसि हाणे नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फ़कीर आमिर अली मल्हा साहब जिन खे त पाण अचनि नाते मक़बूल सल्लल्लाहु